नाज़रीन असां अहम ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। थर में खुराक की खोट ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि वॻे वधीक 2 ॿार फ़ौत थी विया आहिनि। सिविल अस्पताल मिठी में हलंदड़ महीने फ़ौती ॿारनि जो अंग वधी 52 थी वियो आहे, जॾहिं त 45 खां वधीक ॿारनि जो इलाज हलंदड़ आहे। अहम ख़बर है वहाँ अपडेट कंदा आलू तो थर में खुराक की खोट मुख़्तलिफ़ बीमारियुनि वॻे वधीक 2 ॿार फ़ौत थी विया आहिनि। सिविल अस्पताल मिठी में हलंदड़ महीने फ़ौती ॿारनि जो अंग वधी 52 थी वियो आहे। 45 खां वधीक ॿारनि जो इलाज हलंदड़ आहे। तफ़सील मालूम कंदासीं एजाज़ वज़ीर खां। जी एजाज़ कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी एजाज़ कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, थरपारकर जिले में महसूम ॿारनि सां मौत जो आकाश जेको आहे उहो टरी न सघियो आहे। सिविल अस्पताल मिठी में खुराक की खोट ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि वॻे वधीक 2 महसूम ॿार जेके आहिनि उहे फ़ौत थी विया आहिनि। उन महसूम ॿारनि में तव्हांखे ॿुधायां त 18 महीननि जी इरफाना दी आशिक़ ऐं 16 ॾींहंनि जो गुलाब जो ॿारो जेको आहे उहो फ़ौत थी विया आहिनि। 2 ॿारनि जे फ़ौत थियण खां पोइ हलंदड़ महीने फ़ौती ॿारनि जो अंग जेको आहे उहो वधी 52 थी वियो आहे ऐं 45 खां वधीक ॿार जेके मुख़्तलिफ़ ॾहण लाइक़नि मां सिविल अस्पताल मिठी में जेके आहिनि उनखे दाख़िल कयो वियो आहे, उहे ज़ेरे इलाज आहिनि। उनखां अलावा हलंदड़ साल जेको आहे उहो फ़ौती ॿारनि जो अंग जेको आहे 768 थी वियो आहे। छाकाणि ही दिसंबर जा आख़िरी ॾींहं आहिनि, उनमें जेको हिन महीने में जेको वधीक फ़ौतियूं जेके आहिनि थियूं आहिनि इनमें ऐं हलंदड़ महीने जेको असांखे ॿुधायो त 52 ॿार जेके आहिनि फ़ौत थी विया आहिनि ऐं अॼु सिविल अस्पताल मिठी में वधीक 2 ॿार जेके आहिनि